बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहजाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। उम्मीद तो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। ईरान शहर जी हिकिड़ी पुराणी कहावत भी आहे ऐं मशहूरु किस्सो भी आहे। ईरान शहर में पुराणे दौर में वॾी बर्फ़बारी थींदी हुई। बर्फ़बारी थियण खां पोइ जेके बघिड़ हुया उन्हनि जो शिकार तमामु घटि थी वेंदो हुयो। हाणे बर्फ़ में बघिड़ शिकार काॾों आणनि। वो बघिड़ छा कंदा हुया, वो बर्फ़ जो हिकिड़ो पंहिंजो दायरो हिकिड़ो ठाहे, गोल दायरो, ऐं सभु बघिड़ उन में अची वेहंदा हुया ऐं ॾिसंदा हुया त हाणे ॾिसूं त कहिड़ो बघिड़ बेहोश थियण वारो आहे त फ़ौरन उन ते हमिलो करे पंहिंजो पेट गुज़र कंदा। असांजो जेको अॼोको जेको माशरो आहे असांजो बि सेम इन बघिड़नि वांगुरु आहे। हिकिड़ो कमज़ोर थिए थो त उन जे मदद करण जे बजाए, उनखे हौसलो ॾियण जे बजाए असां सभु उन ते हावी थी पंहिंजो रोब, पंहिंजो दबदबो उन ते ॼमाए पंहिंजा उन मां मक़सद हासिलु कंदा आहियूं। अगरि बीमार आहे त उन जी मदद कोन कंदासीं। हाणे बीमारी जी हालत में अगरि इतफ़ाक़ को ज़मीन पंहिंजी खपाए थो त उन जो पुटु अगरि ज़मीन खपाईंदो त हूअं ज़मीन जा कई गिराक पिया अचंदा, पर जे अगरि उन्हनि में बीमारी हूंदी त पोइ अहिड़ा गिराक, बाबा मूंखे वठण जी ज़रूरत ई कोन्हे न, पर हाणे तूं चवें थो त मां ज़मीन वठंदुमि पर क़ीमत हे ॾींदुसि। माना इहो बि हिकिड़ो मुफ़ाद थियो, इहो बि हिकिड़ो पंहिंजो मक़सदु कढणु थियो। माना असां कंहिं बि हेठे तबिके खे सपोर्ट करे मथे त कोन था आणियूं, पर उन बघिड़नि वांगुरु असां छा कंदा आहियूं त अगरि को कमज़ोर आहे, लाचार आहे, बेवस आहे, उन ते पंहिंजो रोब ॼमाए असां उन्हनि मां पंहिंजा मक़सद हासिलु करे वठंदा आहियूं। इंसान पंहिंजे दिलि में इहा ॻाल्हि सोचे छॾे त मां जंहिं बि इंसान जे लाइ नियत बद रखंदुसि त अलाह पाक मूंखे ॾिसे थो, मुंहिंजी नियतुनि खे ॼाणे थो, त उहो हशर साॻियो मूंसां बि थींदो। त कोशिशि कंदा कयो त जेको बि ग़रीब आहे, मिसकीन आहे, अबोझ आहे, को मजबूर आहे, त उनखे उनजी मजबूरी जो फ़ाइदो न वठो, उनखे अञा बि उनजी मदद कयो, उनखे हौसलो ॾियो। अगरि पंहिंजे परेशानियुनि ऐं बीमारियुनि जी वजह खां अगरि उहो इंसानु मरी वञे त उनखे इहा दिलिजाए हुजे, उनखे भरोसो हुजे त मुंहिंजा जेके बचड़ा आहिनि, मुंहिंजो जेको घरु आहे, मुंहिंजी जेकी फैमिली आहे, उहे सुठनि इंसाननि जे विच में आहे, त मुंहिंजा बच्चा महफ़ूज़ रहंदा। अगरि मुंहिंजो हीउ पैगाम तव्हांखे पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं नएं वीडियो ते ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।